शवाल जो चंड नज़र अची वियो। सुभाणे ईद उल फितर मल्हाई वेंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां चंड नज़र अचण जी शाहिदियुनि खां पोइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी सुभाणे ईद जो ऐलान करे छॾियो। मौलाना अब्दुल खबीर आज़ाद जो चवणु आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां चंड नज़र अचण जूं वाज़िह शाहिदियूं मिलियूं आहिनि। सुभाणे ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वेंदी। शवाल जो चंड नज़र अचण बाद कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास नवाब शाह जे नंढनि वॾनि शहरनि जी बाज़ारुनि में रश वधी वई। औरतुनि ऐं ॿारनि समेत शहरनि जी शॉपिंग, रेलवे स्टेशन ऐं मुसाफ़िर अॾनि ते बि शहरनि जी पीह बरक़रार। ट्रांसपोर्टर पंहिंजे माॻनि ॾांहुं वेंदड़ शहरनि खां इज़ाफ़ी भाड़ा उॻाइण में मसरूफ़। पीपीए जो सैयद यूसुफ रज़ा गिलानी बिना मुक़ाबले सेनेट चेयरमैन चूंडी वियो। डिप्टी चेयरमैन जे उहिदे ते सईदाल ख़ान, नासिर कामयाब ॿिन्ही पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो। तहरीक इंसाफ़ तरफ़ां चूंड जो बाइकॉट, पीटीआई सेनेटरनि पारां एहतजाज, गोड़, नारेबाज़ी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी हमेशह नफ़रत जी सियासत खे रद्द कयो। सुप्रीम कोर्ट 40 सालनि खां पोइ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अदालती क़त्ल जो एतिराफ़ कयो। सेनेट चेयरमैन जो उहिदो हिकु वॾी ज़िम्मेवारी आहे। हू समूरे ऐवान जे एतमाद ते पूरो लहण जी कोशिश कंदो। यूसुफ रज़ा गिलानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जो ज़िक्र कंदे ढुड़क रोके न सघियो। इतलात वारे वज़ीर शहजील बेमन जो चवणु आहे त रेंजर्स वटि अख़्तियार आहिनि ऐं कार्रवायूं करे रही आहे। स्ट्रीट क्राइम दौरान रेंजर्स न अचण जो तासिर दुरुस्त नाहे। नओं आईजी घरू वज़ीर अमन अमान बहाल करण लाइ महिनत करे रहिया आहिनि। वफ़ाक़ जी मदद जी ज़रूरत नाहे। बदमनी जे अक्सर वाक़िअनि में गैर क़ानूनी परॾेही मुलविस आहिनि। कराची वॾो शहर आहे। मरहलेवार सेफ सिटी प्रोजेक्ट मुकमल थींदो। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। ॿ दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूद हथ। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। सलीम राजपूत तब्दील। सैयद हसन नकवी कराची जो नओं कमिश्नर मुक़रर। सलीम राजपूत सेक्रेटरी एक्साइज टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स। आसिफ इकराम सेक्रेटरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। अबू बकर अहमद डीजी लोकल गवर्नमेंट कमीशन। राजा खुरम शहजाद उमर सेक्रेटरी सीड़पकारी मुक़रर। मोहम्मद मुरीद रामो मेंबर इलेक्शन अथॉरिटी सिंध। हफीज़ुल्लाह अब्बासी सेक्रेटरी पोहरियो ऐं इंसानी वसीला। परवेज़ अहमद बलोच डीजी एचडीए मुक़रर थी वियो। मोहम्मद यूसुफ शेख मटियारी जो नओं डीसी मुक़रर। लाडन मंगी खे सर्विस खाते में रिपोर्ट करण जो हुकुम। कोटड़ी में पुरसरार नमूने फोत थियल नींगरी आसिया हज़ारा खे घुटोड़े क़त्ल करण जी तस्दीक। पोस्टमार्टम रिपोर्ट में ज़्यादती जी तस्दीक न थी। सिहत वारे सेक्रेटरी नींगरी जी पोस्टमार्टम में कोताही जो नोटिस वरितो। अकाउंटेंट मोतल। चेन डॉक्टरनि जी डेप्यूटेशन रद्द। एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ जो चवणु आहे त आसिया हज़ारा जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। घोटकी में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो क़त्ल, हिकु ज़ख़्मी। बाईपास ते हथियारबंदनि फायरिंग करे आसिफ भुट्टे खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद संदसि मढ़ अस्पताल मुंतक़िल। करमपुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। अज़ीज़ुल्लाह सांगी सखर अस्पताल में दमधड़ी हवाले कयो। नौशहर फिरोज में पुरदौरान मज़ामत करण ते हिकु ॼणो क़त्ल, हिकु मरींग। हथियारबंदनि एजाज़ खोखर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सागर शाह गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। ऐं दौड़ भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नींगरी फोत। ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। नवेसर रोड में बि हादसो। हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। मढ़ घर पहुचण ते कोहराम अची वियो।